पंहिंजे घर जे गैलरी मां मींहाणी मुंद जो ख़ूबसूरत मंज़र जेको कुदरती तमामु वॾी नेमत ऐं वॾो नज़ारो आहे उनखे महफ़ूज़ कंदे जानशोरे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी में ही असांजो ग़रीब खानो आहे जंहिंमें असां ही मींहं जो मंज़र महफ़ूज़ कयूं था। गैलरीअ मां बीह करे असां मंज़र खे महफ़ूज़ कयूं था। ॾिसो अल्लाह ताला जी नेमत केॾो ख़ूबसूरत मंज़र आहे। मींहं जो जोड़ आहे, चारों तरफ़ आसमान घुरालो थी वियो आहे, मौसम ख़ूबसूरत थी वई आहे। तमामु अल्लाह ताला जी नेमत आहे। हिनखे ॾिसो तव्हां, थोरी थोरी हल्की हल्की बूंद बरसाति थी पए पई ऐं माशाअल्लाह मींहं जो मंज़र आहे, तमामु सुहिणो ऐं प्यारो मंज़र आहे। तव्हां ॾिसो कुदरत वारो महिरबानी थिए पियो।